मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। जंग मोता जेकी आहे इहा इस्लाम जे अंदरि तमामु वॾी हैरान कंदड़ जंग आहे। जंग मोता यानी इस्लाम में अहिड़ी का बि जेकी जंग न थी जंहिंमें इंसान खे झटको लॻे, जंहिंमें इंसान हैरान थी वञे। इन जंग जो जॾहिं बि तज़किरो कयूं था असांखे झटको लॻे थो, असांखे हैरानगी थिए थी। जो साम्हूं जंग मोता जे अंदरि साम्हूं जेको रूमी आहिनि, जेके ईसाई आहिनि, उन्हनि जी तादादु पूरो 1 लख साईं। 1 लख जेकॾहिं मजमे खे शदत कोटे अंदरि लाहियो त केतिरा माण्हू थींदा? साम्हूं रूमी पूरा 1 लख। अल्लाह जो कसम खणी करे ॻाल्हि थो कयां, साहब आहे कुल 3000 बसि। ऐं अल्लाह जे नबी मोकिलियो, अल्लाह जे नबी फरमायो वञो रूमियुनि सां, ए साहब जंग कयो। मां नबी थो मोकिलियां। तादादु केतिरी आहे? कुल 3000। ऐं रूमियुनि जी कन्फर्म जेको आहे तादादु आहे, जेके ईसाई कन्फर्म उन्हनि जी तादादु 1 लख आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो वञो अल्लाह जी मदद तव्हां सां गॾु आहे, तव्हां फतह करे मोटी ईंदव। पोइ अल्लाह जे नबी फरमायो 3 तव्हां में अमीर थो बणायां। सभ खां पहिरियां अल्लाह जे नबी फरमायो पहिरियों जेको आहे न मां अमीर बणायां थो ज़ैद बिन हारिस खे। मदीने खां अल्लाह जे नबी रवानगी कई। अल्लाह जे नबी फरमायो हाणे हितां जेको तव्हांजो अमीर आहे न ज़ैद बिन हारिस आहे। ज़ैद बिन हारिस आहे। ए साहबा अगरि जेकॾहिं ज़ैद बिन हारिस शहीद थी वञे न, पोइ जाफ़र बिन तैयारा खे जेको आहे पंहिंजो अमीर बणाइजो। अगरि जेकॾहिं जाफ़र बिन तैयारा बि शहीद थी वञे न, अगरि जाफ़र बिन तैयारा बि जेकॾहिं शहीद थी वञे न, पोइ अब्दुल्ला बिन रवा खे जेको आहे पंहिंजो अमीर कजो। ऐं जेकॾहिं अब्दुल्ला बिन रवा बि शहीद थी वञे, पोइ ए साहबा तव्हांजे मथां तव्हां जंहिंखे पंहिंजो अमीर बणाए छॾियो। हाणे इहा ॻाल्हि जेको आहे न, इहा ॻाल्हि ॿुधे पियो हिकिड़ो यहूदी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़रीब बीठो हुयो। हे अल्लाह जे नबी तरतीब ॾेई करे साहबा खे मोकिलियो जंग मोत जे अंदरि। यहूदी चयो जेकॾहिं अगरि तव्हां सचा नबी हो न, अल्लाह जो कसम आहे इहे 3 साहबा शहीद थींदा। जेकॾहिं अगरि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सचो नबी आहे न, इहे 3 साहबा जेको आहे शहीद थींदा। ऐं यहूदी चयो मां कसम खणां थो इहे हक़ीक़त में 3 साहबा शहीद थींदा। छाजे करे नबी जॾहिं बि अगरि जो लफ़्ज़ इस्तेमालु कंदो आहे न, उहा अगरि बि मगर में न हूंदी आहे, उहा अगरि बि हा में हूंदी आहे, उहा अगरि बि यकीन में हूंदी आहे। ॿुधाई त इहे 3 साहबा जेको आहे मोटी न ईंदा। ॾिसिजो हे केरु पियो चवे? हे को मुस्लमान न हुयो, हे यहूदी हुयो। एतिरो हुनखे यकीन हुयो। साहबा जीअं विया जंग मोता जे अंदरि, ऐं साम्हूं ॾिठनि त रूमी जेको आहे 1 लख जी तादाद में बीठा आहिनि। 1 लख जी तादाद में साम्हूं रूमी बीठा आहिनि। ऐं अहिड़ी तरह सभ खां पहिरियां ज़ैद बिन हारिसा जेको आहे हिन जो अमीर हुयो। उनजो कंहिं क़िस्म जो इन्हनि खे न आहे छॾिणो, या पंहिंजी जान असां ख़तमु कंदासीं या इन्हनि खे न छॾींदासीं। अहिड़ी तरह ज़ैद बिन हारिसा लथो। तमामु वॾी ज़ैद बिन हारिस पंहिंजी तलवार हलाई। तलवार हलाईंदो रहियो। साईं ज़ैद बिन हारिस नबी जे कौल जे मुताबिक़ अल्लाह जे नबी जी सदाकत इहा आहे, ज़ैद बिन हारिस शहीद थी वियो। जीअं जो शहीद थी वियो, हाणे इन टाइम जाफ़र तैयार आहे। हाणे इनखे घणियूं, इनखे 4 घरवारियूं हुयूं। इन चयो न फौरी तौरु जॾहिं ज़ैद बिन हारिस शहीद थी वञे, पोइ छा फरमायूं? फौरी तौरु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जाफ़र बिन तैयारा खे अमीर बणाइजो। जीअं शहीद थियो, पोइ ॾिठी न हाणे अमीर मां आहियां। पोइ दिलि में ख़्यालु थियो यार 4 घरवारियूं आहिनि, पोइ हिते बचा बि आहिनि, पोइ जो बाग़ बि आहे। इहा थोरो ॻाल्हि दिलि में अची वई। ऐं पोइ चई त नबी मूंखे मोकिलियो आहे, अल्लाह जे नबी मूंखे जंग में मोकिलियो आहे, ऐं मूंखे इहे ॻाल्हियूं थियूं अचनि। ऐं चई कसम खणां थो इन 4 घरवारनि खे तलाक आहे। मोटणो जेको आहे कंहिं क़िस्म जो न आहे। हाणे जेकॾहिं अगरि घरवारनि खे तलाक न ॾियनि त पोइ हिते ख़्यालु त थिए न। चए जेके 4 मुंहिंजूं घरवारियूं आहिनि न, जाफ़र तैयार जेको हज़रत अली साईं जो भाउ आहे, ऐं अल्लाह जे नबी फरमायो इंतिहाई मूंखे इहो पंहिंजो सोट वधीक अज़ीज़ आहे। हज़रत अली साईं खां बाद में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा हुया। हज़रत अली साईं खां बाद में अल्लाह जे नबी फरमायो अहले कुरैश मां, मुंहिंजे ख़ानदान मां जेको मर्द मूंखे ज़्यादा महबूब आहे न, उहो जाफ़र तैयारा अथव। जाफ़र तैयार आहे। अहिड़ी तरह चई 4 घरवारनि खे तलाक आहे। पोइ हिते जेको मोटणो कंहिं क़िस्म जो न आहे। अल्लाह जे नबी फरमाइण मां पोइ हिते मोटां, चए दिलि खे तस्दीक ॾियण जे लाइ, दिलि खे यकीन ॾियण जे लाइ। ऐं ॿुधायूं पोइ दिलि खे ॿुधनि हाणे ॻाल्हि क्लियर थी वई न थी वई। हाणे तस्दीक थी त हाणे पोइ हिते घरवारियूं आहिनि ई न। जंहिंखे तलाक अची वई त हाणे इहे मायूं मुंहिंजूं आहिनि ई न। ऐं पोइ ॿुधाईंदे जेको माल आहे इहो बि माल अल्लाह जे रस्ते में आहे। हल साईं औलाद आहे, चए औलाद जो निगहबान अल्लाह ई आहे। हाणे ॿुधाईंदो दिलि खे ॿुधाईंदो हाणे मामला क्लियर थी विया। हाणे का शइ रहे थी, हाणे को शुबो रहे थो? दिलि में यकीन हिकिड़ो पैदा थियो त हाणे कंहिं क़िस्म जो कोई शुबा नथो थिए। अची करे जंग जे अंदरि हेठि लथा।
इंतिहाई क़िस्म जी जेको तलवार हलायूं, तलवार हलाईंदा रहिया। अहिड़ी तरह साईं शहादत जो मक़ाम जाफ़र बिन तैयारा खे बि मिलियो। पोइ अब्दुल्ला बिन रवा आयो। अब्दुल्ला बिन रवा जीअं जो जाफ़र बिन तैयारा शहीद थियो न, अब्दुल्ला बिन रवा गोश्त खाए पियो, भाॼी तयारु कयूं, गोश्त खाए पियो। ऐलान थियो त जाफ़र तैयारा जेको शहीद थी वियो आहे। ऐं ॾिठूं त यार गोश्त खावां थो मां अञा, गोश्त जेको उते ई छॾे करे सिधो जंग जे अंदरि मैदान में हेठि लही पिया ऐं क़िताल कंदा रहिया। ऐं अहिड़ी तरह अब्दुल्ला बिन रवा बि शहीद थी वियो। अब्दुल्ला बिन रवा बि शहीद थी वियो। पोइ साईं इहो सॼो मंज़र जेको आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद में वेही करे, मस्जिद नबवी में वेही करे 1000 किलोमीटर आॾो वारो मंज़र सहाबा खे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने में ॿुधाइनि पिया। हाणे किथे जेको आहे रूम आहे, किथे जेको आहे फारस आहे ऐं किथे मदीनो आहे, ग़ालिबन 1000 किलोमीटर जो मुफ़ासिलो आहे। अलाह ताला वही जे ज़रिए सां सॼो मंज़र नबी जे आॾो करे छॾियो। अलाह जे नबी फरमायो, ए साहबा ज़ैद बिन हारिस शहीद थी वियो। साहिब ॾिठो त अलाह जे नबी जे अखियुनि में पाणी अची वियो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोना। इन खां बाद में फरमायो, ए साहबा जाफ़र तैयारा शहीद थी वियो। वञी करे उनजे घर वारनि खे ॿुधा, उनजी चैन घर वारनि खे ॿुधा, तव्हांजो मुड़ुसु जेको आहे शहीद थी वियो आहे। अहिड़ी तरह अलाह जे नबी फरमायो, ए साहबा हाणे अब्दुल्ला बिन रवा बि शहीद थी वियो। साहिब जो जॾहिं अब्दुल्ला बिन रवा बि शहीद थियो, पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजो मुंहुं मुबारक हेठि कयो। पोइ अलाह जे नबी फरमायो, हाणे ॾिसो 3 साहबनि जे बारे में अलाह जे नबी फरमायो न, फिलाणो अमीर, फिलाणो अमीर, फिलाणो। पोइ अलाह जे नबी साहिबनि खे पाण इख़्तियार ॾिनो। अलाह जे नबी छा फरमायो, पोइ पाण में जेको आहे मशवरो कजो त हाणे अमीर कंहिंखे बणायूं। पोइ साहबा उते, हाणे 1000 किलोमीटर जो मुफ़ासिलो आहे, साहबा उते चयो, साहबा उते फरमायो त हाणे असां पंहिंजो अमीर ख़ालिद बिन वलीद रज़ी अल्लाह ताला उन खे बणायूं था। जॾहिं साहबा इहो मशवरो कयो, साहबा जी इहा ॻाल्हि हली 1000 किलोमीटर पोइ ते अलाह वही जे ज़रिए नबी खे ॿुधायो। पोइ अलाह जे नबी छा फरमायो, अलाह जे नबी फरमायो, अलाह पंहिंजी तलवारुनि मां हिकिड़ी तलवार खे कढियो आहे। अलाह छा फरमायो, अलाह पंहिंजी तलवारुनि मां, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अलाह पंहिंजी तलवारुनि मां ए साहबा हिकिड़ी तलवार खे कढियो आहे। उहा छा आहे, सैफुल्लाह। ख़ालिद बिन वलीद जो लक़ब छा आहे, सैफुल्लाह, यानी अलाह जी तलवार। इहो लक़ब छाजे खां मिलियो, इहो लक़ब इन जे करे मिलियो, ख़ुदा जी जेकी तलवार आहे न, उहा कॾहिं बि पोइ ते हटंदी न आहे। अलाह जी तलवार हमेशह अॻिते रहंदी आहे। ख़ालिद बिन वलीद जी ख़ुसूसियत आहे, 100 जंग जे अंदरि ख़ालिद बिन वलीद शरीक थिया। 19 साल इस्लाम जे ख़िलाफ़ क़िताल कंदा रहिया। एतिरो दिलेर जेको आहे ख़ालिद बिन वलीद अरबन में जेको आहे नौजवान हुयो। 100 जंगुनि जे अंदरि शिरकत कयूं। इहे जंगियूं कुफ़ार जे अंदरि अचनि थियूं ऐं इहे जंगियूं इस्लाम जे अंदरि बि अचनि थियूं। 19 साल मुस्लमान जे ख़िलाफ़ क़िताल कंदा रहिया, पर कंहिं क़िस्म जा मुड़ंदा न हुआ। अहिड़ी तरह जॾहिं ख़ालिद बिन वलीद रज़ी अल्लाह ताला उन हिन दुनिया खां वञनि पिया ऐं बिस्तरे ते वेठा, कंहिं साहिब पुछा केतिरियूं जेको आहे जंगियूं विड़िया हो, केतिरियूं? ॿुधाई त मां तक़रीबन 100 जे क़रीब क़िताल कयो आहे। 100 जे क़रीब जेको आहे मां जंगियूं विड़ियो आहियां। ॿुधाईंदो कॾहिं बि कंहिं हिकिड़ी जंग में शिकस्त खाधी? जे अलाह जो कसम खणा थो, हिकिड़ी जंग जे अंदरि बि मां शिकस्त न खाधी आहे। पोइ उहा जंग कुफ़ार जे तरफ़ां हुई या उहा इस्लाम जे तरफ़ां हुई। छाजे करे शिकस्त न खाधऊं? उलमा लिखियो आहे, इन जे करे शिकस्त न खाधऊं, लक़ब हुयो सैफुल्लाह, अलाह जी तलवार। अलाह जी तलवार कीअं पोइ ते ईंदी? अलाह जी तलवार कीअं पोइ ते ईंदी? उलमा फरमायो, इन जे करे ख़ालिद बिन वलीद कॾहिं बि कंहिं जंग में पोइ ते न हटिया। पोइ साईं साहब ऐलान कयो त ख़ालिद बिन वलीद खे असां पंहिंजो अमीर था बणायूं। ख़ालिद बिन वलीद जंग मोता जे अंदरि आख़िरी जेको असां पंहिंजो अमीर खे बणाईंदासीं। साईं ख़ालिद बिन वलीद जीअं जो अमीर थियो ऐं झंडो पंहिंजे हथ में खयूं ऐं अहिड़ी तरह पोइ रूमिन जे मथां बरसी पियो ख़ालिद बिन वलीद। ख़ालिद बिन वलीद एतिरी शिदत सां तलवार हलाई, एतिरी शिदत सां तलवार हलाई, जो रूमिन जो 1 लख जो मजमो घुटना टेक किरी पियो हेठि। उन्हनि चयो त हे जेके आहे न, हिननि सां टकर खणणु ॾुखियो आहे, ऐं पोइ पंहिंजा हथ मथे कयूं। 1 लख जो मजमो आहे ऐं पोइ पंहिंजा हथ मथे कयूं त न, तव्हां सां जेको हाणे क़िताल नथा करे सघूं, बसि हाणे जेको असांखे अमान ॾियो। अहिड़ी तरह रूमिन खे फतह करे ॾेखारियो। कंहिं साहब 3000 यारकुल तादाद हुई। केरु हुया? साहबा नबी जा शागिर्द हुया। यकीन कंहिं बणायो हुयो? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुदि यकीन बणायो हुयो। हे साहब यकीन हो त माल खां न थींदो, घोड़नि खां न थींदो, तलवारुनि खां न थींदो, कंहिं खां थींदो? अलाह खां थींदो आहे। कंहिं खां थींदो आहे? अलाह खां थींदो आहे। हे कंहिं यकीन बणायो? हे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुदि साहब यकीन बणायो आहे। ऐं तव्हांजो ऐं मुंहिंजो कहिड़ो यकीन आहे अॼुकल्ह?
इन यकीन ते त असां अॻिते हलूं पिया। कहिड़ो यकीन आहे? पैसो आहे दिलि में सुकून आहे, पैसो आहे त टेक आहे हिकिड़े क़िस्म जी, पैसो न आहे त मां परेशान आहियां। ईअं आहे या इहा सिर्फ़ु मूंसां हालत आहे? सभिनी सां इहा हालत आहे। पैसो आहे टेक महसूसु थींदी आहे, पैसो न आहे कंहिं क़िस्म जो टेक न आहे। पैसो न आहे पाण खे कंहिं क़िस्म जो कुझु सम्झंदा ई न आहियूं। पैसो अची वियो पाण खे शाही जेको आहे ख़ानदान मां सम्झंदा आहियूं, पाण खे बादशाह सम्झंदा आहियूं। त यकीन कंहिं ते हुयो? यकीन त पैसे ते अची वियो। हे 1400 साल खां बाद में पोइ त असांजो यकीन अलाह ते न आहे। हे यकीन त पैसे ते आहे। पैसो आहे त पाण खे मां कामयाबु थो सम्झां, पैसो न आहे त मां पाण खे नाकाम थो सम्झां। त यकीन कंहिं ते थियो? मुस्लमान जो। मुस्लमान जो यकीन त पैसे ते थियो। पोइ